अस्सलाम वालेकुम साथियो। अॼु स्क्रीन ते जेका शख़्सियत मौजूदु आहे मूंखे ॿुधाईंदे इंतिहाई फ़ख़्रु महसूसु थींदो त साईं ग़ुलाम अली ॿुड़ो साहिबु पाण अंग्रेज़ी शोबे सां वाबस्ता आहिनि। यूनिवर्सिटी ऑफ सिंध में प्रोफेसर जी हैसियत सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। लिखण पढ़ण सां साईं जो तमामु पुराणो हिकिड़ो तालुक़ु आहे। अंग्रेज़ी जा उहे ब्लॉग्स हुजनि या किताब पढ़ण जो शौक़ु साईं खे नंढपण खां आहे ऐं ख़ासि तौर ते साईं सिंध यूनिवर्सिटी में अहम उहिदनि ते रहिया आहिनि ऐं अहम ज़िम्मेवारनि खे पाण निभाईंदा अचनि पिया। असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु असां वटि सिंधी अदबी बोर्ड में साईं मौजूदु आहिनि। साईं जा तासुरात रिकॉर्ड कंदासीं। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। अस्सलाम वालेकुम। साईं, सिंधी अदबी बोर्ड 1940 में सलाहकार बोर्ड जी हैसियत सां, उनखां पोइ 1951 में सिंधी अदबी बोर्ड जी हैसियत सां उन पंहिंजो कमु शुरू कयो। हितां जा जेके फाउंडर्स उहे तमामु वॾा आलिम, तमामु वॾा नाला, साईं जी एम सैयद खां वठी तमामु वॾा नाला हिते चेयरमैन रहिया, मुख़्तलिफ़ दौरनि में सेक्रेटरीज़ रहिया। मौजूदा चेयरमैन साईं सईद ज़मा आतिफ़ साहिबु आहिनि। हींअर तव्हां सिंधी अदबी बोर्ड आहियो, सिंधी अदबी बोर्ड खे ॾिसी अव्हांखे कीअं लॻो सर? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां सभिनी ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे दिलि जे ख़ुलूस सां पंहिंजो सलाम पेश करियां थो। ऐं जिब्रान ज़ैब साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी जेको तव्हां मुंहिंजो मुख़्तसिर पर जामे तारुफ़ करायो। साईं सिंधी अदबी बोर्ड में अची मूंखे सभ खां पहिरीं आउं इहो चवणु चाहींदुसि त तमामु घणी सराही थी आहे, छाकाणि त जेको अदबी बोर्ड मुंहिंजे ज़हन में हो, जेको 2019 खां अॻु में मूं ॾिठो, उहे अक्स मुंहिंजे ज़हन ते हाणे बि चिटा आहिनि। पर अॼु हिते अची मूंखे ईअं महसूसु थियो, जीअं तव्हां ॼाणो था त आउं हिकिड़ो ॾाढो शौक़ु रखंदड़ ट्रेवलर आहियां ऐं आउं तक़रीबन दुनिया जे 15-16 मुल्कनि में मूंखे अलाह ताला मौक़ो ॾिनो त मूं बि मुल्क घुमी ॾिठा आहिनि ऐं किन मुल्कनि में रिपीटेड कई दफ़ा वञण बि थियो आहे, कंहिंमें 3 भेरा, कंहिंमें 4 भेरा, कंहिंमें 8 भेरा। त मां जॾहिं अॼु हिते अंदरि आयुसि ऐं मुंहिंजो नंढड़ो जेको सरमद बिलाल साहिबु आहे, उहो पंहिंजी हयाती में पहिरियों भेरो जॾहिं अंदरि दाख़िलु थियो ऐं असां बाबे GM सैयद खां जीअं ई अंदरि दाख़िलु थियासीं त मूंखे ईअं महसूसु थियणु शुरू थियो जहिड़ो कर आउं अञा पंहिंजी कंहिं गैर मुल्की परदेही दौरे ते हुजां, छाकाणि त मूंखे हिन मां उहा परदेह जो जेको ॾिख आहे, जेका अहसासु आहे, जेका फीलिंग आहे, उहा मिले पई। हाणे ज़ाहिर आहे तव्हां ऐं ॿुधंदड़ इहो सोचींदव त अहिड़ी कहिड़ी शइ हुई जंहिं मूंखे इहो पर्सपेक्टिव ॾिनो, इन तरफ़ सोचण ते मजबूर कयो त आउं हिन में ऐं ॿाहिरि जा जेके इदारा आहिनि परदेही मुल्कनि जा या परदेही मुल्कनि जा जेके तारीख़ी माॻ आहिनि, जेके मकान आहिनि, जेके जायूं आहिनि, उन सां मूं कहिड़ी मुशाबिहत ॾिठी, उहा कहिड़ी हिकु जहिड़ाई हुई। उहा इहा हुई त मूं ॾिठो त सभ खां पहिरीं त जेको डेकोरेशन आहे, जेका रेनोवेशन आहे, जेको ओवरऑल हिन जो ॾिख आहे, लुक आहे, उहो तमामु शौक़ु ऐं ज़ौक़ जो इम्तिज़ाज मूंखे नज़र आयो। यानी उनजी एतिरो टेस्टफुली जेको आहे उनजो जेको सींगार आहे, जेका पेशकश आहे, उहा अहिड़े तरीक़े जी आहे। उहे नंढियूं पार्क हुजनि, जेके मूं फ्लैग्स ॾिठा ॿिन्ही पासनि खां, रंगनि जी चूंड हुजे, चिट साली हुजे, नमूना हुजनि, डिज़ाइन हुजे, उहा जेका स्टोन जी जेका चेयर आहे, जेके काठ जूं ठहियल कुर्सियूं आहिनि, जेका उन्हनि जी तरतीब आहे, जेका उन्हनि जी एंगलिंग आहे, जंहिं तरीक़े सां उन्हनि खे हिक ॿिए जे साम्हूं रखियो वियो आहे ऐं जंहिं तरीक़े सां उन जॻह जो इंतिख़ाबु कयो वियो आहे, चूंड कई वई आहे त हीअ कुर्सियूं, हीअ कार्नर हिन जॻह ते हुजणु खपे। ऐं जेका शानदार ऑडिटोरियम जी इमारत आहे, उन सां गॾु जेको इंतिज़ामी ब्लॉक आहे ऐं गॾोगॾु जेको डिस्प्ले सेंटर आहे, उन्हनि सभिनी जी हिक ॿिए सां हम आहंगी, उन्हनि जी तरतीब, उन्हनि जी कहिड़ी शइ कहिड़ी जॻह ते हुजे, उहा तरतीब, इहो सॼो जेको हारमोनियस आउं चवंदुसि हम आहंग, छो त ज़िंदगी में सूंहं जुड़े ई हम आहंगी मां। जेतिरो जेतिरो शयूं तवाज़ुन में आहिनि, हिक ॿिए सां हारमनी में आहिनि, हिक ॿिए सां तरतीब में आहिनि, तॾहिं ई सूंहं जो तसवुरु जुड़े थो। ईअं कोन्हे दुनिया जूं ख़ूबसूरत तरीन तव्हां शयूं खणी अचो पर उन्हनि खे तव्हां बेतरतीब रखी छॾियो या उन्हनि खे उन जाइ ते रखो जेका जाइ उन्हनि जे लाइ मौज़ून न आहे, त उहे शायदि एतिरियूं हसीन, दिलि फ़रेब ऐं दिलकश न लॻनि।
त मूंखे जेका ख़ासि ॻाल्हि जेका लॻी, जंहिं मूंखे इहो सोचण ते मजबूर कयो त मां हिन खे परॾेही मागनि ऐं मकाननि जी ख़ूबसूरती सां भेटियां, उहा इहा मौज़ूनियत, इहो तवाज़ुन, इहा जाइ जॻह जी चूंड, उहो शौक़ु ऐं ज़ौक़ ऐं कारीगरनि जी उहा महिनत ऐं उहे सभु चिटसालियूं, उहो डिज़ाइन, उहे नमूना ऐं वरी सभिनी शयुनि जो पंहिंजो पाण में हिक ॿिए सां हम आहंग हुजणु ऐं रंगनि ऐं अक्सनि जी चूंड। हाणे इमारतुनि जो जेको मूं रंग ॾिठो उहो बि या त ऑफ वाइट मूंखे नज़र आयो, या किथे बिल्कुलु ई सफ़ेद नज़र आयो, ऐं एॾा थधा ऐं अखियुनि खे ठारींदड़ रंग, ऐं साॻे वक़्तु उहे चमकीला बि, पर उहे इंसान जे मिज़ाज ते ॻरा न आहिनि। उहे इंसान जे जेको अचे थो माण्हू ईंदड़ जे, या जेको बि माण्हू कंहिं कम साॻे थो अचे, या जंहिंजी ही वर्क प्लेस आहे, जेको पंहिंजे नौकिरी रोज़ी जे साॻे थो अचे, या को मुहक़िक़ थो अचे, या को स्कॉलर थो अचे, या को आम माण्हू जेको हिन इदारे खे घुमी ॾिसणु चाहे थो, यकीनन उन जे दिलि, ज़हन, रूह ते जेको पहिरियों तासुरु उभिरे थो उहो हल्काइप जो आहे, उहो सूंहं जो आहे, उहो दिलि फ़रेबी जो आहे, ऐं इन जो हिकिड़ो साइकोलॉजिकली नफ़्सियाती तौरु ॾाढो सूदिंग इफेक्ट आहे। ऐं मूं ॾिठो त हिकिड़ो एयर कंडीशन कमिरो ठहियल हो, जंहिंमें इंतिहाई ख़ूबसूरत सादियूं स्टील जूं बेंचिस पियूं आहिनि, ऐं ॿाहिरियां लिखियो पियो हो त ही उहे माण्हू जेके कंहिं कम सां आया आहिनि या घुमणु आया आहिनि, उहे जेकॾहिं इंतज़ारु करणु चाहिनि कंहिं ऑफिसर जो, कंहिं ॿिए माण्हू जो, त उन्हनि जे लाइ उहा इंतज़ारु गाह ठहियल। हाणे इहो मां शायदि दावा सां चई सघां थो त एटलीस्ट हैदराबाद कराची में मूं सरकारी इदारनि में इन क़िस्म जो इंतज़ारु गाह, जंहिंमें कंहिं बि माण्हू, आयल माण्हू जो इन तरीक़े सां ख़्यालु रखियो वञे त हू जेतिरो वक़्तु बि हुनखे इंतज़ारु करिणो आहे उहो पुरसुकून तरीक़े सां वेही इंतज़ारु करे कंफर्टेबल हुजे। त इहो बि मूंखे हिकिड़ो कॉन्सेप्ट हिते ॾाढो नओं लॻो, नओं नज़र आयो, ऐं मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी। जेकॾहिं आउं बि आम विज़िटर हुजां त उन कमरे में वेही, एयर कंडीशन में वेही, को किताबु खोले वेही पढ़ां जेसि ताईं मुंहिंजो उहो कमु उकलाइजे। ॿियो मूं ॾिठो त हिते मोबाइल किताब घरु हुयो, ऐं उहो बि मूंखे जीअं तव्हां सां कचहरी में मालूम थियो त उन में बि मखदूम सईदुज़मा आतिफ़ साहब जॾहिं ॾिठो त हीउ नॉन एयर कंडीशन आहे, ऐं हीअ ॿारड़ा जेके आहिनि उहे हिन में वेही किताब पढ़ी न सघंदा, ऐं उन्हनि खे तमामु घणी गर्मी थींदी, असां वटि ॾाढो हॉट वेदर रहे थो, थोरे जो जाम शोरो रिलेटिवली ॿाराड़ी वारी सिंध खां थोरो थधो रहे थो, पर पोइ बि मिड 40s ताईं, असां वटि बि 42 खां 45 ताईं टेम्परेचर वेंदो आहे। त उन में जेको हुन फ़ौरन हुकुम ॾिनो त बाबा इन में एयर कंडीशन लॻायो त जीअं असांजा ॿारड़ा जेके आहिनि उन किताब घर में वेही AC में पढ़नि। त इहो बि मां सम्झां थो त जेको नौजवान आहिनि, ॿार आहिनि, स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियुनि जा शागिर्दियाणियूं आहिनि, उहे जॾहिं एयर कंडीशन में वेही पढ़ंदियूं त उहे शायदि वधीक टाइम पढ़ंदियूं, बजाए इन जे जो जॾहिं हुनखे घुट ॿूसट ऐं गर्मी थिए। ऐं साॻे वक़्तु मूं अदबी बोर्ड जी गाॾी ॾिठी, ऐं मूं पार्किंग ॾिठी। मूं ॾिठो त जेके असांजा दोस्त कलीग्स हिते कमु कनि था, उन्हनि में बि हिकिड़ो शायदि गुज़िरियल साल ॿिनि में मखदूम साहिब इहो सेंस डेवलप करे वियो आहे त बाबा गाॾियूं कीअं बीहारजनि, किथे बीहारजनि, बजाए जो हर कुंड में, हर पासे में, विच दग ते घस में उहे गाॾियूं बीठियूं हुजनि। मूं ॾिठो त उहे बि हिकिड़े इंतिहाई वणनि जे छांवरे में हिकिड़ी मख़सूस जॻह ते ॾाढी फज़ीलत ऐं सलीक़े सां बीठल नज़र आई। त इहो जीअं तव्हां मूंखां पुछा कई त साईं कीअं महसूसु थियो, त मां सम्झां थो मूंखे ईअं महसूसु थियो जहिड़ो कराऊं कंहिं परॾेही मुल्क जे कंहिं इंतिहाई ख़ूबसूरत इदारे में आयो। वॾी महिरबानी साईं, इहो क्रेडिट साईं सईदुज़मा आतिफ़ साहिब जो आहे। यकीनन साईं सईदुज़मा आतिफ़ साहिब जो हींअर हुकूमत सां ॻाल्हियूं हलनि पियूं, ऐं जल्द खां जल्द उन्हनि स्कीमुनि ते हींअर कमु शुरू थियण वारो आहे। तव्हां पाण PhD आहियो, स्कॉलर आहियो, केतिरा ई हज़ारे शागिर्द हर साल पास आउट थियनि था, जेके न सिर्फ़ु पाकिस्तान पर दुनिया जे कुंड कुर्च में उहे मौजूदु आहिनि। केतिरनि खे तव्हां PhD MPhil कराए चुका आहियो, केतिरा ई तव्हांजे सुपरविजन में MPhil PhD कनि पिया। इहा स्कीम जेका आहे इहा ख़ासि तौर ते स्कॉलर्स ऐं तहक़ीक़ करण वारनि माण्हुनि लाइ आहे। साईं जो ख़्यालु आहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टो नाले रिसर्च लाइब्रेरी हुजे, ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां रिसर्च हॉस्टल हुजे, जिते न सिर्फ़ु पाकिस्तान पर दुनिया मां को बि स्कॉलर अगरि कंहिं रिसर्च लाइ अचणु चाहे त उते उनखे अकोमोडेशन ॾिनी वेंदी, उन्हनि खे जेको आहे मटीरियल प्रोवाइड कयो वेंदो, का बि उनखे तकलीफ़ कोन थींदी, हर शइ उनखे प्रोवाइड कई वेंदी तहक़ीक़ ताईं।
इन सॼे विज़न खे तव्हां कीअं था ॾिसो सर? साईं ॾिसो, मां जॾहिं बि सिंधी अदबी बोर्ड जो सोचींदो आहियां त मूंखे कुझु इस्तारा ज़हन में ईंदा आहिनि। इल्मु, आलिम, तहक़ीक़, मुहक़िक़, ज़िंदगी, सूंहं, ख़ूबसूरती, इहे इस्तारा मूंखे, रिसर्च, अॻिते वधणु, जज़्बो, क़ौम खे ज़िंदा रखणु, अदब खे ज़िंदा रखणु, ॿोली खे ज़िंदा रखणु, सक़ाफ़त खे ज़िंदा रखणु, त इहो ॾिसो न हर आम माण्हू नथो करे सघे। हीउ उहो इदारो आहे जंहिंखे मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु, ग़ुलाम रब्बानी आगरो साहिबु, पीर हिसामुद्दीन शाह राशिदी साहिबु, मखदूम तालिबुल मौला साहिबु, साईं GM सैयद, मीरा मोहम्मद शाह साहिबु जहिड़ा बहितरीन, अब्दुल हमीद आखूंद, इमदाद हुसैनी, अकबर जिस्काणी, मूंखे यादि अचे थो बहिराणो अदब। साईं ॿार सॼी दुनिया जा, वाल्ट डिज़नी चयो आहे त चिल्ड्रन, द इमेजिनेशन ऑफ अ चिल्ड्रन इज़ अवर ग्रेटेस्ट नेशनल रिसोर्स एंड एसेट। हू चए थो त ॿारनि जो जेको तख़युल आहे, ॿारनि जी जेका फ़िक्री परवाज़ आहे, ॿारनि जी जेका फ़िक्री ताक़त आहे, ॿारनि जो जेको फ़िक्री ज़ख़ीरो आहे, उहो ई कंहिं क़ौम जो असुलु ऐं वॾे में वॾो सरमायो आहे। त तव्हां बिल्कुलु सही चयो त हीअ जेको तव्हां ॻाल्हियूं स्कीम्स नयूं ॿुधायो पिया, जंहिं ते मखदूम सईदुज़मा आतिफ़ साहिब जूं सिंध हुकूमत सां ऐं पाकिस्तान जी वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, त मां सम्झां थो इहा तमामु वॾी अॻुवाराई आहे। को बि मुआशिरो, को बि समाज, का बि क़ौम सवाइ तहक़ीक़ जे तरक़ी करे इहो मुमकिन न आहे। तरक़ी ऐं तहक़ीक़ लाज़िम ऐं मलज़ूम आहे। हर शइ रिलायबल, ऑथेंटिक, एविडेंस बेस्ड, एम्पेरिकल, तजुर्बे, मुशाहिदे, हक़ीक़तुनि ते ॿधल हूंदी। ख़याली उॾामूं इलाही कयूंसीं, ख़याली उॾामुनि करण सां फ़क़ति कमु न थींदो। ख़्याल सुठा आहिनि, हर जेका हक़ीक़त आहे उहा पहिरीं तसवर हुई, ऐं उनखे रद्द नथो करे, पर फ़क़ति तसवर करे वेही रहण सां बि शयूं कोन थींदियूं। इन करे हीउ जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नाले ते तव्हां ॿुधायो था, जेका रिसर्च लाइब्रेरी ठहंदी, ऐं जेका असांजी अज़ीम रहनुमा मोहतरमा भेण बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद जे नाले ते जेका अवां चओ पिया हॉस्टल जो हिकिड़ो प्रपोज़ल आहे, जंहिं सॼी दुनिया में साईं हुकूमतुनि वटि खरबें रुपया हूंदा आहिनि। इहो कॾहिं बि मुमकिन न हूंदो आहे त हुकूमतुनि वटि माली वसीलनि जी खोट हुजे। वक़्ती माली ॾुखियायूं ज़रूरु ईंदियूं आहिनि। इन करे मां इंतिहाई ख़ुशि थो थियां, इहो हुकूमतुनि जे वसीलनि जे आहिर का माना का नामुमकिन ऐं वॾी ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं हिकिड़ी हॉस्टल ठहे थी जंहिंमें सॼे मुल्क मां ऐं ॿाहिरि खां परॾेह खां असांजा स्कॉलर्स अची रहनि था ऐं उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं थियूं वञनि, त इहे अरबें रुपया सजाया आहिनि। इहे अरबें रुपया कॾहिं बि ख़राबु न थींदा। ऐं जेकॾहिं ॾिसो वक़्ती तौरु इहो बि एतिराज़ु थींदो आहे कॾहिं कॾहिं समाज में थोरी नेगेटिविटी आहे, अबा ही हॉस्टल ठहंदी, पोइ अदीब अची हिते रहंदा, लिखारी लेखक अची हिते रहंदा, शाइर अची हिते रहंदा, पोइ कचहरियूं कंदा। अबा छो न रहनि, जॾहिं सॼी दुनिया में ॿियनि सभिनी अलाए केतिरनि अजाइनि शयुनि ते ख़र्च थियनि था, त इल्म ते, अदब ते, तहक़ीक़ ते जेकॾहिं चंद अरब रुपया लॻंदा। ऐं ॾिसो साईं, आउं सम्झां थो त इहो को बि अहिड़ो मुंतज़िम सिंधी अदबी बोर्ड जो जंहिंखे इंटरनेशनल एक्सपोजर न हुजे, जंहिं हिन दुनिया घुमी न ॾिठी हुजे, ही उन एक्सपोजर जो नतीजो आहे। आतिफ़ साहिब जे, सईदुज़मा साहिब जे जेको आहे, मखदूम साहिब जे एक्सपोजर जो नतीजो आहे। हुननि जो तालुक़ु हिकिड़े इंतिहाई वॾे सिंध जे तमामु वॾे मञल इल्मी, अदबी ऐं ज़ाहिरा सियासी असर रसूख़, मज़हबी जेका ताक़त आहे, रूहानी ताक़त आहे, उन सां उन्हनि जो तालुक़ु आहे। त इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हू पंहिंजा जेका बि ज़ाती हुननि जी हैसियत आहे, जेका हुननि जी ख़ानदानी हैसियत आहे, जेका हुननि जी इल्मी हैसियत आहे, जेका हुननि जी अदबी हैसियत आहे, जेका हुननि जी सियासी हैसियत आहे, जेका हुननि जी समाजी हैसियत आहे, हू उन्हनि सभिनी वसीलनि खे हिन इदारे जी तरक़ी ऐं वाधारे ऐं वाध वीज जे लाइ इस्तेमालु कनि पिया। ऐं उन असर रसूख़ जे ज़रिए हू उहा फंडिंग बि वठी सघनि था जेका शायदि असां जहिड़ो आम माण्हू भला न बि वठी सघे। त इहा बि हिकिड़ी साराह जोॻो अमल आहे त हू हिते इहा हॉस्टल ठहे राइटर्स जे लाइ, रिसर्चर्स जे लाइ, ऐं जीअं अवां चयो त हिकिड़ी तमामु वॾी रिसर्च लाइब्रेरी ठहे जेका फुली एयर कंडीशनड हुजे। उन में असांजा स्कॉलर्स, इवन जीअं असां जहिड़ा माण्हू जेके हिते भर पासे में रहूं था ऐं मूंखां जेके तमामु वधीक इल्म में वधीक माण्हू आहिनि, जेके तमामु वॾा मुहक़िक़ आहिनि, जेके सही माना में संजीदा तहक़ीक़ करणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ इहा हिकिड़ी वॾी सहूलियत पैदा थींदी। त आउं सम्झां थो तव्हां मूंखे इहो ॿुधायो पाण जॾहिं थोरी गुफ़्तगू पे कई त अवां ऑलरेडी डिजिटाइज़ेशन जे तरफ़ बि हलिया विया आहियो, तव्हां आर्काइविंग बि कयो पिया,
तव्हां सॼे मवाद खे PDF ऐं ऑनलाइन ऐं वर्चुअल फॉर्म में कन्वर्ट पारां कयो। इहा ई वक़्त जी अहम ज़रूरत आहे। ऐं आउं चाहींदुसि त शहर में जेको अदबी बोर्ड जो जेको शॉप हुयो, दुकानु आहे जेको तिलक चाढ़ी ते, ऐं गुलफुल जेको असीं पढ़ी पढ़ी वॾा थियासीं, गुलफुल हर घर जो भाती हो, सर्तियूं हर घर जो भाती आहे। अकबर जिसकानी साहिबु जंहिं महिनत सां पंहिंजो नूर निचोयो, पंहिंजी रत ॾिनी, ऐं जंहिं तरीक़े सां इमदाद हुसैनी साहिबु महराण रिसालो कढियो, महराण उहो सोशल लॉन्चिंग पैड हो, महराण उहो रिसालो हुयो जंहिं सिंध में संजीदा तहक़ीक़ खे तमामु वॾी हथी वठाई, ऐं महराण में छपजणु तमामु वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि सम्झी वेंदी हुई। त इदारा ठाहिणु, इदारनि खे तरक़ी कराइणु, उन्हनि जी तदवीन, उन्हनि जी तरवीज, उन्हनि जी तशहीर, उनखे अॻिते वधाइणु हिकिड़ो इंतिहाई वॾे ऐं बैन अल-अक़वामी लेवल ते वठी वञणु का सवली ॻाल्हि कोन्हे। पोइ अलाह ताला वक़्तनि फ़वक़्तनि हिकिड़ा अहिड़ा किरदार पैदा कंदो आहे, जीअं हाणे मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ़ साहिब खे इहो मौक़ो ॾिनो वियो आहे। उहे हीरा आहिनि, उहे पंहिंजे असर रसूख़ खे, पंहिंजी पोज़ीशन खे, पंहिंजी शख़्सियत खे अल्हम्दुलिल्लाह इदारे जी तरक़ी वाधारे ऐं समूरी सिंध जी तरक़ी वाधारे ऐं समूरे पाकिस्तान जी तरक़ी ऐं वाधारे जे लाइ जॾहिं इस्तेमालु कनि था, त आउं नथो सम्झां त हीअ इदारा, कुझु वक़्तु हुयो तव्हांखे यादि हूंदो, फाइनेंशियल क्राइसिस, पघारूं कोन्हनि, हड़तालूं, धरना, एहतजाज, मुलाज़िम परेशान, घरनि में चुल्ह कोन पई ॿरे। अॼु अल्हम्दुलिल्लाह इहो ॾिसी ख़ुशी थी थिए त सिंधी अदबी बोर्ड न सिर्फ़ु पंहिंजे पेरनि ते बीठल आहे, माली लिहाज़ खां स्टेबल आहे, बल्कि हू हिन वक़्तु अहिड़ी पोज़ीशन में आहे जिते हुन में हर ॾींहं ते नवां नवां प्रोजेक्ट्स, नयूं गुफ़्तगू, नवां ख़्याल, नयूं ॻाल्हियूं, नवां प्रोजेक्ट शुरू पिया थियनि। त आउं सम्झां थो त सिंधी अदबी बोर्ड जो आईंदो इंतिहाई रोशन ऐं ताबनाक आहे। साईं, तव्हां अदबी बोर्ड जे बुक स्टॉल जी ॻाल्हि कई त साईं हींअर उन्हनि खे पोइ मुकमल तौर ते डिमोलिश कराए नए सिर इमारत ते कमु कराइण लाइ कमु करे रहिया आहिनि, त जीअं हिते बुक शोरूम हुजे। ऐं साईं हिदायतूं ॾिनियूं आहिनि त जेके बि सिंध जा वॾा ज़िला आहिनि उते सिंधी अदबी बोर्ड जूं लाइब्रेरियूं प्लस में बुक शॉप हुजनि, त हू पंहिंजनि वॾनि ज़िलनि मां किताबनि जी 50% रिआयत ते ख़रीदारी करे सघनि। इहा ॾिसो हिकिड़ी तमामु वॾी ख़ूबसूरत ॻाल्हि तव्हां ॿुधायो था। असीं इन खे चवंदा आहियूं आउटरीच प्रोग्राम। जंगल में मोर नाचा किसने देखा, माना हिकिड़ो सिंधी अदबी बोर्ड आहे, उन जी जेका इमारत आहे उहा केॾी बि दिलफ़रेब आहे, केॾी बि ख़ूबसूरत आहे, हसीन आहे, पर उहा हर माण्हू जे लाइ मुमकिन न आहे त उहो जाम सोरे ट्रेवल करे अचे, सफ़र करे अची हिते उन खे ॾिसी सघे। त बजाए जो सभिनी हज़ारे माण्हुनि खे हेॾे घुराइजे, छो न अदबी बोर्ड खे होॾे खणी वञे। ऐं इहो केॾो कामयाबु ख़्यालु आहे त हर ज़िले में हिकिड़ी नंढड़ी हुनजी ऑफिस हुजे, उते स्टाफ हुजे, हुन जा किताब पिया हुजनि, हुन जा किताब सेल थियनि। ऐं जीअं ॾिसो काफ़ी ॿियनि मुल्कनि में जिन जेके असांजे ओस पास में आहिनि, उते पने खे तमामु सस्तो कयो वियो आहे त जीअं रीडिंग जो कल्चर वधे। ईअं ई असांजी हुकूमतुनि खे बि आउं इल्तिमास कंदुसि त पने खे बि सस्तो कनि। ऐं हीअ मखदूम साहिब जी ख़ासि हिकिड़ी विज़न आहे, उन विज़न जो हिसो आहे त बाबा असां 15% जी रिआयत नथा ॾियूं, असां 50% रिआयत था ॾियूं, त जीअं उहे माण्हू बि किताब वठी पढ़ी सघनि जिन खे तमामु घणो शौक़ु आहे, पर उन्हनि जी माली सिहत ठीकु न आहे, उन्हनि वटि एतिरा माली वसीला कोन्हनि। त मुंहिंजे ख़्याल में इन सां बि पढ़ण जी जेका कल्चर आहे उन में तमामु वॾो इज़ाफ़ो थींदो। सर, आख़िरी सवाल तव्हां खां पुछंदुसि, जीअं तव्हां पेपर जी ॻाल्हि कई, महांगाई जी ॻाल्हि कई, त अॼु जो लेखक, अॼु जो अदीब मयारी त लिखे थो, पर किताब छपराइण हाणे वस जी ॻाल्हि खां ॿाहिरि निकिरी चुकी आहे। साईं जूं हिदायतूं आहिनि त जेके मयारी लिखनि था, मयारी पढ़नि था, उहे साहिब किताब न आहिनि, त उन्हनि जा मसवदा घुराए, उन्हनि खे हिकिड़ी कमेटी में उन्हनि खे मंज़ूरु कराए, उन्हनि लेखकनि खे साहिब किताब कयो। इन विज़न खे कीअं था ॾिसो तव्हां? साईं, हाणे ॾिसो इहे सभई विज़न हिकिड़ो कॾहिं कॾहिं ईअं थो थिए न त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं ख़ुलूस सां कमु थो करे, नियत जी सचाई सां, नेक नियती सां, ऐं हुनखे कमु करण जी लगन आहे, जज़्बो आहे, अज़म आहे, हौसलो आहे, ऐं पोइ वरी हुनखे टीम बि मिली थी वञे, त इहे सभई मुमकिनात आहिनि न। हूअं बि त हिन सॼी दुनिया खे फ़र्दनि बदिलायो आहे न। मलेशिया जी सॼे बदिलाइण जे पुठियां महातिर मोहम्मद बीठो आहे, ऐं असांजे पाकिस्तान में बुज़ुर्ग क़ाइद आज़म रहमतुल्लाह अलैह बीठा आहिनि, ऐं हिन सॼी सिंध यूनिवर्सिटी जे पुठियां साईं GM सैद बीठो आहे। तव्हां ॾिसंदव त इंसानी तारीख़ फ़र्दनि जी तारीख़ आहे। बिलियंस माण्हू रहिया, आया, ज़िंदा थिया, नौकरियूं कयूं, कमु कयूं, मरी विया, पर हिन समाजनि खे, हिन काइनात खे, हिन दुनिया खे बदिलायो किन? चंद माण्हुनि बदिलायो पंहिंजी महिनतुनि। उहो सियासी मोर्चो हुजे, इल्मी मोर्चो हुजे, अदबी मोर्चो हुजे। हिकिड़ो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, हिकिड़ो विलियम शेक्सपियर आहे,
हिकिड़ो महातीर मोहम्मद आहे, हिकिड़ो क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना आहे, हिकिड़ो जी एम सैयद आहे, हिकिड़ो रसूल बख्श पलीजो। त अहिड़े तरीक़े सां आउं हुननि जे विजन खे तमामु उनजी साराह थो कयां ऐं सम्झां थो त इंतिहाई वाखाण जोॻो आहे ऐं इन सां इनशाअल्लाह असांजे हिन इदारे में अञा तमामु घणी बहितरी। साईं, ॾिसंदड़नि खे आख़िर में को पैगाम ॾियणु चाहींदो? ऐं ॾिसंदड़नि खे मुंहिंजो तमामु घणियूं मुहबतूं। मां हमेशह प्यार जो सफ़ी रहियो आहियां ऐं मां सम्झां थो त प्यार या जंहिंखे पाण मुहबत बि चऊं था, उहा शायदि पैराडाइज़ मां, जन्नत मां, उहा हिन दुनिया जी न आहे। मुहबत अलाह पाक जी जेका ॿी आइडियल दुनिया आहे उन जी शइ आहे, जेका अलाह पाक असांखे हिते हिन दुनिया में तोहफ़े में ॾिनी आहे। त आउं चाहींदुसि, इहो ई मुंहिंजो नंढो, मां अहिड़ो वॾो माण्हू कोन आहियां जो मां सभिनी माण्हुनि खे मैसेज ॾेई सघां, पर मां हिकिड़ो अदना उस्तादु आहियां ऐं पंहिंजी 30-35 सालनि खां आउं पंहिंजे शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि जेके मुंहिंजूं धीअरूं आहिनि उन्हनि जी ख़िदमत जो मौक़ो मूंखे अलाह पाक ॾिनो आहे ऐं आउं तमामु शुक्रगुज़ार आहियां अल्हम्दुलिल्लाह रब्बुल आलमीन, पंहिंजे परवरदिगार जो, पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक जो, जंहिं मूंखे उस्ताद जे पेशे जे लाइ चूंडियो त जीअं मां ज़हननि खे तयारु करे सघां, जीअं मां ज़िंदगियुनि खे ख़ूबसूरत बणाए सघां। त इहा जेका ॿी दुनिया जी शइ आहे मुहबत, मां चाहींदुसि त असां सभु ऐं मुंहिंजा सभई सिंध वासी ऐं पाकिस्तान वासी उनजो क़दुरु करियूं, उहे क़दुरु कनि ऐं हिक ॿिए में बर्दाश्त पैदा कनि ऐं हिक ॿिए जी ख़ुशियुनि में ख़ुशि थियणु सिखूं। हर को पंहिंजे हिसे जो खाए थो, हर को पंहिंजे नसीब जो खाए थो। हीउ हाणे वक़्तु अची वियो आहे त असां साड़ खां, तअसुब खां, हिक ॿिए खे घटि ॾेखारण खां, हरू भरू जे अजाई सजाई जेका मनफ़ी जेका रुझान आहिनि उन्हनि में पवण खां पंहिंजे दिलि जा दरवाज़ा खोलियूं, दिलि खे थोरो कुशादो कयूं। हूअं ई बि हिते महिमान आहिनि, को 60 साल रहंदो, को 70 साल। त मुंहिंजो पैगाम मुहबत जो पैगाम। साईं, वक़्तु ॾियण लाइ तमामु घणी महिरबानी। मोस्ट वेलकम सर।